कम कंदासीं ऐं मुल्ज़म तरीक़े सां कम कंदासीं ऐं असां चाहियूं था कोस्तान वासी असीं सभु हिकु प्लेटफार्म ते हुजूं, गॾु हुजूं हर ॻाल्हि में। पर ही असांजो जेको जुड़णु आहे, ही जेको असांजो इतिहाद आहे, इहो सिर्फ़ु समाजी बुनियादनि ते आहे। हिन में असांजी का सियासी लालच न आहे। असां न को असां BD जी इलेक्शन विढ़ण था चाहियूं, न को तव्हां खां वोट घुरण था चाहियूं। असां तव्हांजा ख़ादिम आहियूं ऐं बग़ैर पगार जे रज़ाकाराना तौर ते असां तव्हांजी ख़िदमत कंदासीं ऐं इंशाअल्लाह इहो ॾींहुं परे न आहे। वक़्त खां पहिरीं ॻाल्हियूं करणु उहो बि मुनासिब कोन्हे, उहा लबाड़ थी वेंदी। हिते फूकूं ॾेई स्टेज तां लही वञणु इहा बि लबाड़ थी वेंदी। पर इंशाअल्लाह कोस्तान राजूनी इतिहाद जो जेको अमल हूंदो, जेको किरदार हूंदो, उहो अवाम जे साम्हूं हूंदो। अवाम बहितरीन जज आहे, अवाम वकील भी आहे। अवाम जाने थी त केर सच ते आहे, केर कूड़ ते आहे। असां तव्हां जे लाइ हरदम हाज़िर आहियूं। जेका भी असांजा ही रज़ाकारनि कोस्तान राजूनी इतिहाद जा कंहिं बि ग़रीब सां कंहिं बि क़िस्म जो मसइलो हूंदो, उन जी कानूनी जाइज़ मदद करण लाइ असां वटि वकीलनि जा पैनल भी तयार आहिनि। असां वटि प्रेस जा दोस्त भी गॾु आहिनि ऐं तव्हां सां भरपूर मदद कंदासीं। जंहिं बि ग़रीब सां नाजाइज़ी थींदी उन जे लाइ असां उन सां गॾु बीहंदासीं। इन खां पोइ असांजी कोशिश रही आहे त ही जेके हिते विंडमिल इदारा असां वटि आया आहिनि कोस्तान में, असां इन्हनि जे ख़िलाफ़ न आहियूं। असां कोस्तान जा माण्हू पुरअमन माण्हू आहियूं ऐं असीं पंहिंजा जाइज़ हक़ उन्हनि खां घुरूं था। उहो असांजो हक़ बि थिए थो। असां इहे इदारा विञाइण नथा चाहियूं। असां इन्हनि खां पंहिंजो जाइज़ रोज़गार जो हक़, CSR फंड जो हक़, असां उन्हनि खां इहे शयूं घुरूं था। असां उन्हनि खे चऊं था त तव्हां जेके कच्चा रस्ता ठाहियो था उन्हनि ते तव्हां प्रॉपर मटीरियल ऐं शावरिंग पाणीअ जी करायो। असांजी माहौलियात तबाह थिए थी। असांजो जेको वण टिण आहे उहो तबाह थिए थो। मिटी उॾामण सां असांजे कचनि घरनि में असांजा मिसकीन माण्हू मानी पचाए खाई नथा सघनि। इहो असांजो हिकिड़ो जाइज़ मसइलो आहे जेको असां कंपनियुनि आॾो रखियो आहे। ऐं तव्हां असां सभिनी जी जदोजहद खां पोइ कुझु कंपनियूं आहिनि जिन मुख़्तलिफ़ कम भी शुरू कया आहिनि, जिन पंहिंजी तौर ते स्कूल भी खोलिया आहिनि, जेके माण्हुनि जी मेडिकल जे हवाले सां भी मददूं कनि पिया। कंहिं RO प्लांट भी लॻायो आहे, कंहिं स्कूल में फर्नीचर ॾिनो आहे, कंहिं वाटर सप्लाई जी स्कीम कराए ॾिनी आहे। ऐं उन्हनि कंपनियुनि जा भी नाला खणी उन्हनि खे भी आउं एप्रिशिएट कंदुसि। ऐं इंशाअल्लाह ॿियूं भी कंपनियूं जेके आहिनि उहे भी मक़ामी माण्हुनि जे लाइ कमु कंदियूं। असांजा सभु कानूनी दोस्त, असांजा लीगल एड कमेटी जेका आहे उहा इन ते कमु करे पई। ऐं इंशाअल्लाह जेके भी कोस्तान वासियुनि जा जाइज़ हक़ हूंदा उहे जाइज़ तरीक़े सां हिननि हुक्मराननि खां ऐं हिननि सनअतकारनि खां असां पंहिंजा टेबल टॉक ज़रिए वठंदासीं इंशाअल्लाह। ही इदारा असांजा आहिनि, हिननि जी तरक़ी भी असां उन जो हिस्सो हूंदासीं। पर असां चऊं था त जीअं ही इदारनि जी तरक़ी थिए पई, जीअं ही हिते मिलूं लॻनि पियूं, विंड प्रोजेक्ट लॻनि पिया, ईअं असांजे कोस्तान में बि स्कूलनि जो ॼार विछाइजे। असांजे लाइ को मेडिकल जो को वॾो को सेंटर सभी कंपनियूं गॾिजी जोड़ीनि, असांखे को सुठो स्कूल हिते जोड़े ॾियनि। असीं उन्हनि खे पंहिंजूं ज़मीनूं बि वक़्फ़ करण लाइ तयारु आहियूं। असीं उन्हनि खे पंहिंजा ॻोठ बि ॾियण लाइ तयारु आहियूं। पर जेकॾहिं हू असांजे हक़नि ते कमु कनि त असां उन्हनि सां कुलो कुले में मिलाए कमु कंदासीं। हर उन कंपनी खे असां एप्रिशिएट कयूं था ऐं हर उन कंपनी खे असां उन जा बांबेली रहंदासीं जेको इन असांजे कोस्तान जे ग़रीब माण्हुनि जे लाइ, उन्हनि जे पीअण जे पाणी जे लाइ, उन्हनि जे स्कूल जे लाइ, उन्हनि जी सिहत जे लाइ कमु कंदो। असां उन सां बांबेली थी बीहंदासीं इंशाअल्लाह। इन खां पोइ असां वटि हिकु कंपनी आहे FFC, ॿी कंपनी असां वटि आहे 3 गार्जेस, टी आहे ट्राइकॉन बॉस्टन, चौथी आहे सिफायर, सचल, GPL वग़ैरह। इहे कुझु कंपनियूं आहिनि
जिन पंहिंजी तौर ते मुख़्तलिफ़ ॻोठनि में स्कूल भी खोलिया आहिनि ऐं ॻोठाणनि खे पाणी भी मुहैया कनि पिया। ऐं असां उमेद था करियूं त जेके भी प्रोजेक्ट हिते असां वटि लॻल आहिनि उन्हनि जा दोस्त भी हिन दावत में मौजूदु आहिनि, हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ऐं उहे सभु दोस्त हिन कोस्तान जे लाइ असां तव्हां सभु गॾिजी कमु कंदासीं। इनशाला ही ॻोठ पंहिंजा आहिनि, ही रस्ता पंहिंजा आहिनि, ही वण टण ॿूटा, ही हर शयूं पंहिंजियूं आहिनि। हिननि जी हिफ़ाज़त करणु हर कोस्तानी जो फ़र्ज़ु आहे। कोस्तान में जेको जानवर आहे उन जी हिफ़ाज़त करण भी असांजो फ़र्ज़ु आहे। ख़ासि तौर ते शिकार जे शौक़ीन दोस्तनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे कोस्तान जी जेका सूंहुं आहे, तितिर, बाटेरो, सहो, महिरबानी करे इन्हनि जी नस्लकशी न कयो ऐं ॿाहिरियनि माण्हुनि खे घुराए उन्हनि खे हिते सहूलियतूं ॾेई इहे शिकार वग़ैरह न करायो। इहे असांजी कोस्तान जी सूंहुं आहिनि। इहे जानवर, इहे बुठियूं, ही पहाड़ियूं, ही नदियूं, ही असांजे कोस्तान जी सूंहुं आहिनि, असांजे सिंध ऐं पाकिस्तान जी सूंहुं आहिनि। तव्हां महिरबानी करे हिननि जी हिफ़ाज़त कयो। पंहिंजे ज़मीननि जी, पंहिंजे ॻोठनि जी, पंहिंजे रस्तनि जी, पंहिंजे लंघनि जी, पंहिंजे क़ब्रिस्ताननि जी तव्हां हिफ़ाज़त कयो। तव्हां जेसिताईं कंहिंखे अचण जो रस्तो न ॾींदव तेसिताईं तव्हां खां केर बि तव्हांजी जाइ, ज़मीन, जाइदाद फुरे नथो सघे। ऐं तव्हांखे रिक्वेस्ट कयां थो, महिरबानियूं कयो, पंहिंजूं ज़मीनूं बचायो, पंहिंजा ॻोठ बचायो ऐं कंहिं ब्रोकर जे चकर में, लालच में न अचो। पंहिंजी ज़मीननि खे बचायो। ही असांजे अबनि ॾाॾनि खां असांजूं ही धरतियूं आहिनि, धरती माउ आहे, उन सां मोहबत कयूं। असां पंहिंजी जेको फितरी सूंहुं आहे कोस्तान जी, वण वढण खां पासो कयूं। ऐं हिते असां वटि कंपनियुनि में हज़ारनि जे तइदाद में माण्हू रोज़गार कनि था, जेके ॿियनि सूबनि खां अचनि था। ज़ाहिर आहे जिते कंपनियुनि खे माण्हुनि जी ज़रूरत आहे, जिते असांजा माण्हू ट्रेंड न हूंदा, असांजा माण्हू पाण खे न बदिलाईंदा, गुटको, माओ, पान सभु खाऊं था, आऊं बि खायां थो, तव्हांखे मयार न ॾींदुसि। पर मसइलो इहो आहे असां कुझु पंहिंजे पाण में चेंजिंग आणियूं, असां कुझु पंहिंजा रवैया चेंज कयूं त इंशाअल्लाह हिते कोस्तान में को बेरोज़गार न रहंदो। एतिरा इदारा असां वटि नूरियाबाद में विंड प्रोजेक्टनि में लॻी चुका आहिनि ऐं कोस्तान राजूनी इत्तेहाद उन्हनि सभिनी ज़िम्मेवारनि सां राब्ते में आहे, उन्हनि सां टेबल टॉक में आहे। इंशाअल्लाह वरी तव्हां सभिनी दोस्तनि खे गॾु करे तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदासीं, एजुकेशन जे हवाले सां, हेल्थ जे हवाले सां ऐं रोज़गार जे हवाले सां। तव्हां सभिनी दोस्तनि खे वरी मां हिकिड़ो दफ़ो दिल्ली सां भलीकार चवां थो, वधीक टाइम तव्हांजो न वठंदुसि। हिकु दफ़ो ॿीहर मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि खां हिते कई आयल असांजा दोस्त, प्रेस क्लब ठट्टो, प्रेस क्लब मकली, नेशनल प्रेस क्लब ठट्टो, जिरक प्रेस क्लब, जमपीर प्रेस क्लब, नूरियाबाद प्रेस क्लब, थाणो बुला खान प्रेस क्लब जामशोरो, प्रेस क्लब कोटड़ी, जितां जितां बि मुंहिंजा दोस्त हिते पहुता आहिनि ऐं उन्हनि खे वेलकम चवां थो, उन्हनि खे भलीकार चवां थो। ऐं हिते पहुचण ते उन्हनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। उनखां पोइ जेके असांजा ही मारूड़ा, जागीड़ा, मिट माइट, दोस्त अज़ीज़ जितां बि जेके हिते कई पहुता आहिनि, हिन कुर्ब वारी कोठ ते आया आहिनि ऐं उन्हनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। ऐं कोस्तान राजूनी इत्तेहाद जा जेके नौजवान आहिनि, जेके दोस्त आहिनि, जिन हिन सॼी महफ़िल खे मचायो आहे, ऐं उन्हनि खे बि मुबारकबाद पेश कयां थो। डॉक्टर इम्तियाज़ पालारी, मोहम्मद बख्श बिरोही, शाह मोहम्मद चांग, हाजी हुसैन पालारी, वाली खोसो ऐं जेके बि हिते असांजा रज़ाकार दोस्त, पाणी कमेटी जा दोस्त, मानी कमेटी जा दोस्त, सिक्योरिटी कमेटी जा दोस्त, प्रेस कमेटी जा दोस्त, जेके बि हिते असांजा रज़ाकार कोस्तान राजूनी इत्तेहाद जे हिन कम में हथु वंडाइनि पिया, ऐं सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। आख़िर में आउं हिकु शेर चवंदुसि, वधीक तव्हांजो टाइम न वठंदासीं। तव्हां पंहिंजे प्रोग्राम खे इंजॉय कयो। हीउ प्रोग्राम तव्हांजो आहे, हीउ प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे। हर माण्हू हिन प्रोग्राम खे पंहिंजो सम्झे।
असां नंढड़ा माण्हू आहियूं, का कमी कोताही थी हुजे त असां वरी बि तव्हां सभिनी दोस्तनि खां माफ़ी वठंदासीं। बाक़ी वधीक ॻाल्हियूं इंशाअल्लाह पंहिंजूं मुलाक़ातूं, ही कचहरियूं, ही मेला, ही क़ाइम ऐं दाइम रहंदा। हलो हलो कोरिएं नाज़ुक जिनी नीह, गंढिन सारो ॾींहुं छिनण मोर न सिखिया। लतीफ़ सरकार चए थो जॾहिं कर थियाम साञा सिपरियन जी, तॾहिं कर तिर जेतिरो वेलम विसरियाम, अंदर रूह रहियाम सजण ओतागूं करे। जिए कोस्तान, जिए सिंध, जिए पाकिस्तान, हक़ मौजूद। अरडा आयूं अटकी पऊं था